औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जॾहिं बि हुननि यहूदियुनि हक़ जे ताबेदारीअ जो को अहदु कयो तॾहिं उन्हनि मां कंहिं न कंहिं टोलीअ उन अहद खे उछलाए फिटो कयो। हक़ीक़त हीअ आहे त हुननि मां घणा अहिड़ा आहिनि जिन जूं दिलियूं ईमान खां ख़ाली आहिनि। ऐं जॾहिं हुननि वटि अलाह वटां हिकिड़ो रसूल उन किताब तौरात जी तस्दीक़ कंदे आयो जो वटि अॻु में मौजूदु हो, तॾहिं उन्हनि यहूदियुनि जिन खे किताब ॾिनो वियो हो तिन मां हिकु टोले उन अलाह जे किताब तौरात खे पंहिंजे पुठिएं पासे उछलाए छॾियो, ॼण त उनखे सुञाणंदा बि न हुआ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न मञणु तौरात खे न मञण जे बराबरि हो, छो त तौरात में ॿिन्ही जे सचाईअ जूं पेशन गोयूं आहिनि।